बारो हर साल जियां जो आहे सो पांधीअड़ा आया आहिनि सॼी सिंध मां। असांजी त कोशिशि हूंदी आहे त मोहबत जो पैगाम आहे उहो सभिनी दोस्तनि खे सभिनी जेको आहे सो पहिरीं प्यारनि खे ॾींदा आहियूं। ऐं हर साल जेको आहे सो 20 तारीख़ असां प्रोग्राम कंदा आहियूं ज़ुलहज ते, हिकिड़ो वार हूंदो आहे। तो कोशिशि कंदा आहियूं त मोहबत ॾियूं। ऐं तव्हां वधीक जेको आहे तव्हां बि ॾिसंदव जेको आहे सो मोहबत जो पैगाम ॾियूं था। अफ़रा तफ़री लॻी पई आहे। असां इहो ई ॾींदासीं त मोहबत कयो इंसान ज़ात सां। तक़रीबन सॼी सिंध मां ईंदा आहिनि जेके बि गादियूं आहिनि उन्हनि जा फ़क़ीर तक़रीबन सॼी सिंध मां ईंदा आहिनि। साईं असांजे सूफ़ी ग़ुलाम हुसैन मैसर साहिब जन जो अॼु उर्स मुबारक जो ॾींहुं आहे। सिंध असांजी सुवारीअ में सूफ़ीज़म जो तमामु वॾो किरदारु आहे। सूफ़ियुनि हमेशह अमुन जो पैगाम ॾिनो आहे। असांजी सिंध में जेको बि तव्हां ॾिसंदा त अमुन जी प्रचार जेका आहे उहा सूफ़ीज़म जे करे आहे। सो उनखे असांखे ईंदड़ नसल ताईं असांखे ही पैगाम पहुचाइणु खपे त उहे जेको आहे सो सूफ़ीज़म खे फॉलो करे अमुन जी प्रचार कनि। ऐं प्रोग्राम में शरीक थिया आहियूं ऐं इल्मु तसौफ़ जे कचहरी आहे गॾिजाणी आहे। तमामु ॾाढी दिलि खे ख़ुशी थी आहे। फ़क़ीर सां महिनत आहे, तमामु बहितरीनु महिनत आहे ज़ाहिद मैसर साहिब जी। ऐं तमामु ॾाढी दिलि खे ख़ुशी थी आहे त ईअं ई मेला थींदा रहनि सूफ़ीज़म जा। ऐं साईं जा थोरा हितां आहियूं, महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान में हक़ मौजूद फ़क़ीर साईं ग़ुलाम हुसैन साईं जी ज़िंदगी तमामु ॾाढी सुठी हुई ऐं असां हुन सां कचहरी बि कयूं थी, वेठा बि हुयासीं। तमामु हुनजो सुठो सबक़ु हुयो ऐं तमामु नेक नियत वारो माण्हू हुयो। असांखे त तमामु सुठो लॻंदो हुयो ऐं असां हुन सां तमामु घणो तरीक़े सां मिलंदा हुआसीं। अलाह हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾींदो। तमामु बहितरीनु हिकिड़ो शख़्सियत हुयो। असां त जासूं थियो आहे प्रोग्राम सां हाल हुया त हुयो बि असां मिलंदा हुआसीं। हाणे हीअं त हा अली वरिती अथसि। अञा बि वधीक थो थिए, मज़ो अचे थो। अञा बि वधीक पहिरीं खां अञा वधीक जेको थींदो अचे थो। ऐं अॼु जे हिसाब सां जीअं फ़क़ीर ग़ुलाम हुसैन मैसर साईं जो सालियानो उर्स आहे ऐं इन मौक़े ते असां ही सालियाने ही गॾिजाणीअ में निहायत जेको आहे सो ख़ुशि आमदीद कयूं था पिया जेके बि आयल महिमान आहिनि। वॾी वॾी महिरबानी।